बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अलैहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अस्सलामु अलैका या इनुल्लाह, अस्सलामु अलैका या वजहुल्लाह, अस्सलामु अलैका लिसानुल्लाह, अस्सलामु अलैका वज़नुल्लाह, अस्सलामु अलैका अमीनुल्लाह, अस्सलामु अलैका सिफ़तुल्लाह, अस्सलामु अलैका या हैबत जब्बार, अस्सलामु अलैका हैबत जब्बार, अस्सलामु अलैका हैदर कर्रार, अस्सलामु अलैका या रब्बुल मशारिक वल मगारिब, अस्सलामु अलैका या रब्बुल मशारिक वल मगारिब, अस्सलामु अलैका या मज़हर उलूहियत, अस्सलामु अलैका या मज़हर उलूहियत, अस्सलामु अलैका या मज़हर समदियत, अस्सलामु अलैका या मज़हर अहदियत, अस्सलामु अलैका या मज़हर कुल हुवल्लाहु अहद। नादे अलियन मज़हरल अजाइब तजदहु औनल्लका फिन्नवाइब कुल्लु हम्मिन व गम्मिन सय्यन जली बेअली सलवात बावाज़े बुलंद। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे विलायत, नारे विलायत, नारे विलायत, शिफाउन जी शिफा अली जी विलायत आ। भई हथ बुलंद करे नारे विलायत, सजो हथ बुलंद करे दाम दाम सखिलाल कलम। सुभान थोड़ो परे लाउड के और ते कजो थोड़ो दुआ गु आया दरे हुसैन ते उन बादशाह जे दरवाजे ते जेको पांजी खाक के शिफा बनाए छने। मालिक आयल तमाम आजादारन जो हिते वेहण पांजे बाबे अमीर जी विला में दर्ज फरमाए। मजलिस मलकाए आलमीन जो अजर जनाब सैयदा ता के मैशर ते अता फरमाए। बिलखुसूस कोई जो बे औलादा मालिक उनके औलाद नरीना ता फरमाए, कोई बेगुनाह कैदा उनके जल्द रिहाई नसीब फरमाए। सैयद सरदार जो है पुरखलूस एहतमाम ईमाना विलायन जो कबूला मालिक हिन दजाली दौर में फिरेबी दौर में ड्रिजल खुदाई में ताके विला जो सदको ये बहादुर अता फरमाए। आई दुनिया के दलील जो तो ड्रिजन उहे जिन जो धणी ना है। इन घड़ी अला लतीफ साईं लिखियो आ मारू मिट मलहीर जा सभई परख्यासु सोखी भाई सब को ओखिया तू ही तू मौला मथों मुंह बुढ़ो मलाए जो बाज जो मुझा मौला असा के पांजी विला ते कायम दायम रख। असा जो ईमान आ तुझे अमर सा खुदा जी हर खुदाई हलंदी आ। ये तो एक जहान आ कायनात में अणगड़िया जहान तो अली जे अमर सा हलंदा आहिनि। इन नौजवानन के पांजी पनाम रख जा। पूरी सिंध का आयल सादात गैर सादात सैयद बादशाह हुकुम दिनो आ दुआ जिला गुलाम अली बीमार मालिक उनके शिफा दे। साईं मीरा साईं सैयद दोस्त अली शाह जवार साईं सादात गैर सादात साईं अमीर अली शाह कोई बीमार मालिक उनके शिफा अता फरमाए। आमीन जरूर चेजो छो जो अली करीम अली अकरम अली लफ्जन का मथे आ हर्फ मखलूक अली खालिक मौलाए जे के हथ बुलंद तुझी ज़ात बेहतर जाने थी तो छा बेहतर अजर खपे। हर अज़ादार जी जा दुआ है कबूल फरमाए। फकर जी हलाए थो कायनात कलंदर तवज्जो आहे। काई तमीद न ज़माने सोचो तो दर बंद थींदो तो धमाल बंद थींदी। धमाल असां दाल ला न हणंदा आहियूं लाल ला हणंदा आहियूं। थक वेठो आहियां त मां मसाए पढ़ा हैदरी 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 जंहिंजे घर ते अल्लामा चौथी सिट ॿुधाईंदी त हथ खणे पियो या को किरोना को ड्रिगल आ। फकर जी हलाए पियो कायनात कलंदर रिज़्क जी वसाए पियो बरसात जागो न ली जी मोहब्बत में रिज़्क जी वसाए पियो बरसात या मां इतो ही मसाइब ॾे या 40 सिटूं पढ़ंदुमि। रिज़्क जी वसाए पियो परवाह छा बरसात कलंदर याली मदद ॿुधी मुलो न ॾकंदो आहे हिन जे नानीअ खे ॾिनी आहे सकरात। क्या बात है यार। हाथ बुलंद हैदरी
खुदाई ड्रिगला अल्लाह साईं लिख जा त विलायत ड्रिजण न दिनो आ भैया त बुलंद करे अली लाल निकल तहां सलामत रहो। चलो वारे दे प्यार में बुधो तो बियो 400 पे पढ़ा जमानो यो चंदो न हानी कलंदर जो दरब बंद थी हवे पेरू काबे जो त खोल रहा आय जागो न लीज मोहब्बत में पेरू त काबे जो खोल रहा छ अल्लाह वट नौज बिला का खोटिया काबे जो दर बुधाए पियो धणी अचण वारो आय हाय काबे जो दर बुधाए पियो धणी अचण वारो वा असा के पक्का चादर में भी शिफा है असा के पक्का अली अकबर जो जागीर में भी शिफा है असा के खबरात हिनन जी सबील में भी शिफा है असा के खबरात हिनन जे नंगर में भी शिफा है न तो सा त विचारो कहया मा त 4 साल पहिरू लिखो हो मौला जो न्याज खा मौला जो न्याज खा जन्नत जो ताम लगे तो न कर शको अली में नानियत इल्जाम लगे तो जे न तो कया दहराज जंजीर जो माता मुखे तो बाजो बदनी हराम लगे हाथ बुलंद जबान साली अली कर जेके दी है जेरो हैदरी जेरो आहे विलायत वारो किबला बाबा मीरा साहब तो मोहल्ला बुढ़े हार हे दुस हुसैन जा पावर मस्जिदों वीरान बारगाह भरला थके बैठो है यार जागो न लीजिए मोहब्बत में छो जो 1400 साल अगु हुसैन जो मौला हुसैन जो आका हुसैन जो वारिस नबी सरदार हुसैन जो भी मौला हुसैन जो भी वारिस हुसैन जो भी नानो हुसैन जे बाबे जो भी मौला उन एक मैदान में कुछ मानन के भजंदे ॾिठो हो उन कुछ उनके सजो हो मोटो कोन हो हुसैन पांजे नाने का मिलल पावर करबला में आजमाया चराग विसाए छो हो 3 ॾींहं पानी भी बंद रखो हो 3 ॾींहं नंगर भी बंद हो हुसैन कायनात के बुधायो दिसो नानो बहकते मां बहकते पर उनके बीहण वारा छडे भजी विया मातमी मूंसां गॾु बीठा जी हुसैन हथ बुलंद अंधो अजमड़ विलायत ना हथ बुलंद कर नारे विलायत नारे विलायत नारे विलायत जंहिंजे दिल जिगर में अली आ भई हथ बुलंद कर दम दम सखी लाल लाल साईं जो मूंखे शेर याद अची वियो आहे लाल साईं लिखियो जो हो बियोदर मजलिस मस्ताउन रो निबोश कदे अच मर्द जे मजलिस में ॾिसजा माई जी मजलिस न जागो न लीजी मोहब्बत में वरी पुछंदो तो माई केराई हब मां ॿुधायां वा असां इश्क वारन जे निर्वार मनादी आहे अली असां जो मौला अली असां जो हादी आहे विलाय अली जे मुनकर के मर्द न समझ भली अथस पो भी त मादी आहे थक जी ना जंहिंजे घर ते अल्लामा अली अली बोल कबर में भी अली थई किरो ना का वो ड्रिजे जो अली वार सुना है या वार सुन दे इंदी जंहिंजो को धणी ना है किरो ना का बूथ बथी त जायजा मां विलायत जे मुनकर जागो न लीज मोहब्बत में मां त चाहतो किरो ना जो मर्ज पहतो त दवा मिली वेंदई विलायत जो मुनकर वो बेगराता जो कयामत ताईं हरामी रहना थक जी पिया मजमू पढ़ा छजा नारो न पिया ॿुधायो बाबा मजलिस थींदी अली अली जे लाया ए मुला तो ठगी कंदा अली अली तो करे छा मिलंदई नमाज पढ़ी कोन चदा हानी हल मस्जिद ॾे रोज़ो रखी कोन चदा विच में हिकड़ो महीनो आ सब गॾजी नंगर कंदासे जने हेदे ना चजा मुडे ने हाजा ड्रिजे हो जो पीर ड्रिजणो वा हर को चबे बाबा किरो ना माचो अली वार साची हां माचो डरो ना आए जागो न लीज मोहब्बत में हर को चबे किरो ना माचो अली वार सा हां माचो डरो ना ची मजलिस समझा मिलंदो वा माचो मुडे ने हाजा माचो रीझ अली शाह घोट लिखो हो अली का नारा मजलिस में घर न होगा वल्लाह व मजमा मंजूर नजर न होगा जिधर जिधर अली है
उधर खुदा है, उधर खुदा न होगा, जिधर हैदर न होगा। हैदर सोनो लगवा सिपाही आहे वो जो विलायत ते उठे, जेके विलायत ते बीठा उन्हनि जा बच्चा भी हलाली हैं, जिन गदीर सा गद्दारी कया पिनंदा था वताई भैया था बुलंद करो हैदर। जी वो सैयद दोस्त अली साहब छा त खाता न हैदरी। या अली मौला, बगैर हुब्बे अली मुद्दा नहीं मिलता, बगैर हुब्बे अली मुद्दा नहीं मिलता, इबादतों का भी हरगिज़ सिला नहीं मिलता। खुदा के बंदो सुनो गौर से खुदा की कसम, जिससे अली नहीं मिलता उसे खुदा नहीं मिलता। नाराए हैदरी। जिसको भी मुर्तजा की विलायत नसीब है, जिसको भी मुर्तजा की विलायत नसीब है, वो कुरान पढ़े न पढ़े तिलावत है, तिलावत नसीब है। और विलाय अली का मुनकर काबा चूमे उसे वहां पर भी लानत नसीब है। जियो ये को मट जंदी ड्रिजे वो जो एटम बम जे सहारे असा अली जे सहारे आयो भैया तबलत करे अली लाली कलम। सैयद शेर अची वा मां ऐलान कंदो थो वता 4 ॾींहं थी आहिनि, दिल चे भी मां कंडियारे मां इहो पढ़ंदुमि, मूं ॾिने हार जा जाग जा अली बंदे जे घर आयो ही ना है। खुदा जो हर बंदो बंदे जे घर आयो आहे। हाय अली आयो ही उन घर में आ जाडे सजदा, अली आयो ही उन घर में आ जेको लम यलद जो वा, अली आयो ही उन घर में आ जेको लामकाम जो वा, अली आयो ही उन घर में आ जेको जुल थक जी बना तुझे मजमो, अली आयो ही उन घर में आ जेको जुल जलाल जो वा, अली आयो ही उन घर में आ जेको राज़िक जो घर आ, अली आयो ही उन घर में आ जेको मालिक जो घर आ, अली आयो हथ खण जे घर ते अलम न है छा, अली आयो ही उन घर में आ जेको खालिक जो घर आ। साईं परवाज़ छा बंदे के गोडे में सूर न हुजे, बाकी ॾिसा त वेठो केरा, अली आयो ही उन जे घर में आ, हू पाण भी अली आयो भी अली आहे। हे दर हैदरी मुंडे न हर जा, अली आयो ही उन घर में आ जेको अली जो घर आ, अली आयो ही उन घर में आ। मुंडे न हर तो खणी यार कंजूस आ उहो बंदो जेको हथ न खणे, न त पैसा त झल दब मुल्ले खे खपन, जेको अॼुकल्ह मातम ते भौंके पियो थो ऐं मुलू भौंकन छॾ, न त ॾहराज जे जिगर में अञा दम आ, न त पोइ सिधो पढ़ंदम आहे। सदाई चवंदो आहे न झल दब, अफलो बि त चए पियो हाणे झल दब। खौस आज़ादारनि सां तोखे पंहिंजी टोपी प्यारी आहे, मूंखे मातम प्यारो न आहे, कॾहिं एॾे बि त पढ़ न त वरी ॾहराज चवंदो नारे हैदर जा इनकारी, झल दब चई थी चपरां जी ख़्वारी, झल दब मातम हुसैन खे छो छो चई थो, लॻे थो तुंहिंजी बि शिमर सां यारी, झल त जेको टिजे हथ न खणे, हे दाल जो कमु न आहे लाल जो कमु आहे। सिर ॼणो थई त बोल, न त किरोना वारा घर वेठा थई। भैया तबला करे अली लाली कलम। हाय 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 जन्नत मजलिस हैदरी। हे मातम कया मां मरे वरी माणे चपरा, शुरुआत तो कई आ न, तालो ॾहराज हणंदुई, छो जो ॾहराज पैसे ला न पढ़ंदो वा, तो में बाज़ारी माईअ में फ़र्क़ कहिड़ो वा, 10 उन जा वधनि त उनखे बि मेकअप मिलंदो आहे, साओ तोॾे वधे हले जी मार्केट त ॾिस, मार्केट तुंहिंजी नंढ खां वठी आहे, जागो न ली जी मोहबत में। असांखे ख़बर आहे जे अलीअ खे छॾियो आहे उनखो खारस वञणी। हाय हाय यार दुख लॻो न बंदे जो जेको टिजे थो यार, मौला रसूल जो फरमान आ, ॾिसां त हाणे वेठो केरा टिजे केर थो, नबी तो फरमाए जाओ अली जंहिं घर तो सां दुश्मनी कई उहो घर ख़राब थी वियो। रसूल तो फरमाए जाओ अली जेको कुतो तोते भौंके उनखो खारस वेंदी न। हे दर मां तो मातमी जो आवाज आया, हथ खण बथ न हथ गाजी तुझे पनाह है। भैया तबलन करे अली लाल कलम।
जी सैयद, जी सैयद, हाँ सैयद बिन जंगुन वारो कुत्तो लतीफ़ चेवा कुत्ता करी बन जा दावा रखी न दड़ जिनी से खारी वड़ दंत ॾेखारी तन खे लाल साईं चेवा बियादर मजलिस मस्तान रान बाशुद हजार हाँ दस्ते आवीज़ा कुर्बानत बाबा मीरा शाह दुआ दे तुम हक अदा कया लाल साईं बादशाह तो फरमाए अगर औशिक न रू रू बदरशु के सगबा मसाजिद कारच कलंदर तो चे इश्क न थई तो बाहर निकल कुत्ता तू मस्जिद में बीठा छो हे दर हथो ॾिस जाम अता कंहिंखे अधु रगो भूख सवारो हुजे बाक़ी बीमार खे शिफ़ा मिलंदी आहे भई हथ बुलंद करे अली लाल कलम तहां जियो हे ज़बानूं जियनि जेके पैदा ई अली जे ज़िक्र लाइ थियूं आहिनि नबी जी हदीस सैयदो मजालिस कौम ज़िक्र अली इब्न अबी तालिब पांजन मजलिसन के ज़ीनत जो अली जे ज़िक्र सा जुमलो मा पढ़ा तो दिसा पोते कहर जियो वा 14 सदी जो मुल्लो जी फलाने मुजतहद ने लिखियो वा तशहद में अली ना है पढ़नो फलाने किताबन न थो लभे अली के जुल जलाल के चाओ फलाने किताबन न थो मिले अली मदद के कंदो वा मा 1400 साल पहरियो काबे में एक डार दिठो मा नजफनी मौला का पुछो मौला का पुछो टोड़ई अली बादशाह फरमा महाराज भौंकण वाले डाकुआ के जा अली काबो टोड़े काबे में अचे तो बाकी तुझे तशहद में न थो अची सके दाद हटियो यार थक जाना यार ड्रिगल खुदाई थे तुझो पनाह में गाद हैदरी हैदरी अब्बास जे पनाह को वधीक केड़ी पनाह ये थे नजर वारा क्या बात है जी हाँ मिली तोहफो डांस बाबा हिन के पुलिस भर्ती न कंदी न मुंडे ने हार जा वदो डॉक्टर साहब ने के पुलिस भर्ती न कंदी फौज भर्ती न कंदी न को पॉलिटिशियन मोटाई न बाबा अंदर नजर काने अंधो त ना है हाय 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 कुरान पे तो चे खत्म अल्लाह कुलूबहम वाला समियम वाला अबसारहम गिशावतन वलहम अज़ाब नज़ीम कुरान चे तो हिकड़न जे दिलन ते ताला लगल हन जी अली काबे में आयो वा ये हलाली जे दिल में इंदो वा हरामी जे दिल में न कुरान विंदो वा न हरामी जे दिल में अली विंदो वा या सजो पिंडाल या मा अकेलो चा तो काबो भी करबला जो अज़ादार लगे तो हर मातमी ज़हरा दी दुआ जो हकदार लगे तो विलायत अली ते जे को शक करे पी जो पुट नाए पाड़े वाले जी अंगार लगे तो हे जवानी सलामत रहे ही जवानी सलामत रहे जिते दुनिया ड्रिजे थी पुट पी मां बेजारा जिते मां धी मां बेजारा जिते पीर मुरीद मां बेजारा वडा पीर पे अचन मुंजी दरगाह दे ना उते हुसैन ऐलान तो करे आ सजाद जो बैठो हाथों के परवाह करी है ताहिर लहू है अपना ये बताना पड़ेगा ताहिर लहू है अपना ये बताना पड़ेगा कि नारा अली का लगाना पड़ेगा अली की मोहब्बत दिल में बसा ले वगरना जहन्नुम में जाना पड़ेगा ये जन्नत का दर है सकीफा नहीं है यहाँ नक्शे मातम दिखाना पड़ेगा विलायत की बातें बुरी लग रही हैं अरे विलायत की बातें बुरी लग रही हैं तुम्हारा डीएनए कराना पड़ेगा कराना पड़ेगा कराना पड़ेगा नाराए हैदरी यार तो मुझे छेड़ देगा फिर टाइम में ले लूंगा थर्मामीटर से बंदे का ताप चेक होता है अली के विला के नारे पे बंदे का बाप चेक होता है बंदे का बाप चेक होता है अरेस्ट थी वो बंदो जे अली सा बुग़्ज़ रखे हुआ मां साथ जवानी सलामत कंहिंजे विलायत ला झूमण के रहा तदे त मां ऐलान पे तो कया मुडे ने हार जा मस्तन जा बेड़ा कुन मां तारे तो कलंदर तकदीर मलहंगन जी सवारे तो कलंदर हो जे को भी शक करे अली जी विला में कोट केडो आ उन जो घर पो बिखारे तो कलम
हैदर। जवानी सलामत रहे। हानी कुमी सा पढ़ियो ना। मौत वठी पांजो मां साह छॾे ॾियां, दुआ मिलंदी। ड्रिगल खुदाइया बिच बूढ़े ने हाजा करार विलायत वारन वटा। पूरी दुनिया में दर बंद थी आ, हर को चतो हेॾे न अच। असां बि त इहो चवंदासीं विलायत जे मुनकर खे हथ न ॾे तड़ वाजिब थई। हाय हाय तू चंदे हथ मिलाइण सां तड़के वाजिबा। किरोना अचे थी जागो न लीज मोहब्बत में मुडन हाजा तमानत जिंदगी में लिखाइंदो थव ता। मौत वठा चोडहन जो चाह छड़े छा, दोज़ख वठा विलायत जी राह छड़े जा। अली जो चेहरो तो ॾिस, ऐनुल्ला वजहुल्ला लिसानुल्ला। अली के छड़े मां अल्लाह छड़े दिया। जेको किरोना सा न मोरो डहराज उनके मारे विंदो ठकुआ के। शेर मां पढ़ा पियो जिंदगी अली जी विलायत आ। मौला जो फरमाना जी काबे में आयम कबर में ई इंदो है। मौला तो फरमाया मखलूक कहड़ी आ जैसा अली गड ना है। तने तो नजफ में पढ़ंदा आहियूं सवार आशिक अस्सलाम अलैका या हुज्जतुल्लाह फी खल्किही सलामुन हुज्जत जेको हर मखलूक ते हुज्जत आ। अज जो मुल्लो पे चे अल उलमा वरसतुल अंबिया हे टके जा मुल्ला कोरी मंगणहार डहराजा माछी हुज्जत हन तोते। अरे जिनके किरोना जी बीमारी जी दवा कने हुज्जत अञा लानत आ। अकेलो करे छॾियो या मागड़ा नौजवान सडनली आवाज इंदो आ न त पोइ समझ में न बींदो आ। हे नूह हुआ जानवर भी चढ़ियो आ तो वारे हुज्जतुल इस्लाम तो पुट मां भी बेज़ार आ। बोलो हे नूह हुज्जत आ, नूह नबी आ। जे तो वारो मुल्लो नूह जो वारस आ। नूह बेड़े मां त खिंजीर बि जागोली जी मोहब्बत में न लाथो वा। हे इब्राहिम हुज्जत आ। हे पखी कीमो थो करे को हुन पहाड़ ते को हुन पहाड़ ते जेरो थो करे। तो वारा जो किरोना में मुआ मुले के जो जेरो त करे ॾेखार जाग जाली जी मोहब्बत में। हे मूसा हुज्जत आ कोहे तूर ते जलवो थो ॾिसे सभई रख थी विया। वरी मूसा उथारे बिहारे थो चए न तू हुज्जत आ नबियुनि जो वारस आ कंहिंखे त जेरो कर। हे ईसा नबी आ मादरज़ाद कोढ़न के अखियुनि ते हथ थो रखे अंधे के नूर थो मिले। तू चओ न पंहिंजे कंहिं मुल्ले खे त किरोना जी बीमारी आ काबो बंद आ। अरे बेगैरत जिन जी चादर शिफा दे तू उन्हनि जी ज़रन खे स्प्रे पियो थो करी। ख़बर पई जी हो बुत परस्ता तू भी उन्हनि जो डॉक्टरो आ। हाँ ठीक है थी वियो मुंहिंजो टाइम। जियो टाइम ना है वरी छेड़ी भी पियो थो पोइ मजमे के संभाल जा मुडन हाजा मुकदर जा छिगल धागा जोड़े थो अब्बास।
कोरोना जे मर्ज के जागो न अली जी मोहब्बत में कोरोना जो पाड़ू मुडन हाजा खुतल हन उनके खोड़े थो अब्बास ओ अली तालिया कंडियारो दिस जा गाजी जो अलमा केतरन जा निकाह ट्रोड़े थो अब्बा हे बट जीवन हैदरी मुडे ने हार जा जाग जा है हैदराबाद वाला हिते पे ता इनाम जा दिसा त सामू नारो केर पे हने लतीफ याद आया लतीफ सरकार तो फरमाए से मायरू मुरकन संधियों सालेहन अरे मुडे ने हार जा जे कदे हुर अचे त सालेह वा हुर मुलो छडे त लानतिया जागोली जी मोहब्बत में जे को हिनन दे अचे सालेह वा जे को हिनन के छडे चंद्रो वा तदे त लतीफ अचो से मायरू मुरकन संधियों सालेहन मां दादी मेशर जे डूणा दाज मिलन बाकी बेन वेचारन ओ जागाई अजाया है दर ये तुझी जीजल जो गैरत वारो ओ जागो आ जो तू हलाली जाओ आ जे निंद्र भी फिटाई लाइन खराब कयो ने ढकू जे मंदो आ भैया थबल करे अली लाली कलम आखिरी शेर हर शे छड़ जा अली न छड़ जा अली मरकज थई अली मालिक थई अली वारिस थई ऐं कोरोना वायरस आए उन ने जो अली वारिस ना है बोलो थकजी पियो शेर हाणी तो पढ़ा जेको हिन खुद ड्रिगल खुदाई में साईं दोस्त अली शाह खुदाई ड्रिगल आ ना अमेरिका जो दम पियो थो वने रूस परेशान आ जेके पाण के चंदा सुपर पावर आहियूं असां अञा त हेतरी टिकी कोन था ठाहिनि जेका मुले जे पेट में कम करे हाय हाय जाग जा मलहंगला तो मौला जो न्याज ही शिफा है हाय हाय जियो 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 हे हाथ सलामत रहे जेको उठो वा मौला जी विलायत ला अगे उन सा तो चुप करा मौला जी विलायत ला जेको हथड़ो खणे थो मुले के वणे न वणे गाजी के वणे हे दत क्या बात है सैयद हैदरी न डहराज मां ॾिसां त केरु ड्रिगल त नाहे मौला जी विलायत ला जेको हथड़ो खणे थो मुले के वणे न वणे गाज़ीअ खे वणे थो ओ किरोना का ड्रिगल खुदाई आ बारगाह में इस कोई न थो ड्रिजे सभई उथी भी नारो हणे थो हे दत हैदरी अली जी विला न छड़ जा मुझे मौला जो फरमान हर नबी के जेका तकलीफ आई आ विलायतम थोरो बीहण जे करे विलायत शिफा थी खुद करबला जी मिट्टी जेका शिफा है हकीकत चाहे अली जी विलायत मुडे ने परवासा सिटर खत्म मामा साहब देखे वना मौला अब्बास सरकार अली मीरा साईं मौला अली चस अब्बास मां ही आया गाजी चस मालिक तू एक जगह ते मौला अली मुस्कुरा जैसा खरीदार केरा अली मौला मुस्कुरा चस अब्बास मां आलमीन जो इमाम आया दाद मां बे हंद वठंदम दुआ ॾिजां जेडी मौला न साईं अली अदर मौला गाजी सरकार जे बाबे काबे जे काबे आदम जे बाबे मिट्टी जे बाबे फरमाया अना ओ इमाम अलल आलमीन गाजी मुस्कुरा च बाबा बस अना अशीकुल हुसैन मा हुसैन जो आशिक जुमलो अगियां आ जंहिंजे लाइ मां मेहनत कई आ मां ॾिसां त इश्क जे तराजू में तारण कंहिंखे ईंदो वा विलायत जो मोती वठण कंहिंखे ईंदो वा अली मुस्कुरा थो चए अब्बास मूंखे उन पालियो वा जंहिंखे मुंहिंजे बाबे पालियो वा गाजी मुस्कुरा थो चए मां उन जो पुटु आहियां जंहिंखे माण्हू अलाह सॾींदा
हथ खोल बचन ला पनाह बीमारी जी शिफा जाते जाते मर्जा तोखे ॾिसी भॼे जंहिंजो कर्जा लही वञे दुनिया के खबर पए ताली वारो डिॼंदो न आहे पूरी ताक़त सां खुदाई ताईं नारो वञे एटम बम नारनि खे खबर पए पूरी ताक़त सां नारो थक जी पिया ज़ंजीर दुनिया के किरोना बीमारी याद आ वह बीमारी याद न थी जैमें रत रुनो हो सैयद अज़ादारन जे बच्चन के खबर आ मां छा पढ़ी आया तो सां गॾु वेठो रत पियो थो रोए डॉक्टर मुझे सामू वेठा आहिनि पुछा कजो दिल जॾहिं ॾुखंदी आ न ज़वार तो दिल जो रत इंदो दिमाग ताईं दिमाग में लगल आ ॼारी साईं मीरा साईं उते ॼारी रत के मोटाईंदी आ पानी के अगते मोकलिंदी आ जंहिं मां ठहंदा आहिनि ॻोढ़ा इन को आसान मां नथो करे सघां डॉक्टरी मेडिकल चए थी जंहिंजी उहा ॼारी टुटी पए न उन जे अखियुनि में रत ईंदो आ मातमिन के मां ॿुधायां त तुंहिंजो कहिड़ो इमाम रत रुनो आ अञा ताईं तुंहिंजो हथ सीने ते न आयो आ अञा ताईं तू हाय न करे सघियो आ मुंहिंजा नारा ॿुधण न ईंदी आ शाम मां त तुंहिंजी हाय ॿुधण ईंदी आ जॾहिं तू हाय कर रहंदो आ 4 सालन जी ज़हरा पुफी ज़ैनब जो दामन पकड़े तोॾे इशारो करे चवंदी अम्मा हे असांजा माइट लॻंदा आहिनि आवाज़ ईंदो आहे अली धी जो न सकीना असांजा माइट न आहिनि वॾो को वॾेरो आहे जंहिंजो हथ सीने ते न आयो आहे सकीना माइट न आहिनि ॿुधंदे जुमिलो अम्मा पोइ केरु आहिनि बीबी आलिया जी आवाज़ ईंदी आहे तुंहिंजे ग़रीब कुठल बाबे जा मातम रोवण वारा अज़ादार सकीना चवंदी अम्मा हिननि खे को तमाचा नथो हणे आवाज़ ईंदो आहे हक़ अदा करण आया आहिनि रोई चे पई नौकरनि जा हथ ॿधल न आहिनि ओ धी बाज़ार ओ सकीना कंडन ते ओ सकीना या हुसैन खैरात ॾींदे अली जी थी यो ॻोढ़ो दुआ थई दवा थई हर मर्ज़ जी मुझे 6 मौला का कहीं पूछो मौला कायनात जे कंहिं मर्ज़ जी दवा न मिले हौसलो कजा सैयद मौला पो कहिड़े तबीब वटि वञूं तुंहिंजो 6 ईमान थो फरमा जाते बाबे हुसैन जी मजलिस थे उन तॾे ते वञी रोइजा हिन ॻोढ़े खे खणजा जाते दर्द हो मौला तुंहिंजी आज़ादारी क़बूल करे हर बंदो हाय पियो करे गॾ जो सजाद वेठो वा चए पियो मौला ॻोढ़ो काॾे कयां ग़रीब चए थो मुंहिंजी मां ज़हरा हर मातमीअ जो ॻोढ़ो अॼु बि बाबे हुसैन जे ज़ख़्मनि ते हणंदी आहे जो जाते मर्ज थई उते ॻोढ़ो हणजा करबला दे मुंह करे चजा ओ तुंहिंजे अकबर जे लहण जा अरमान ओ तुंहिंजे घोट कासिम या हुसैन हिकिड़ो जुमिलो मूंखे पढ़ण दे ज़िंदगी जी का ख़बर न आहे मां क़यामत ताईं सुरखुरो रहंदुमि बीबी मां तुंहिंजो हक़ अदा कयो हिकु जुमिलो पढ़ियो हो हुसैन उहो ग़रीब आ बाबा मीरा साईं सैयद दुआ दे त मां हिकु जुमिलो पढ़ा वड़ा गरीब हन कंहिं बि इमाम जी धी बगैर कफन जे ना आयो जो मजलिस ॿुधण हाय त करन जंहिंजे घर में 4 सालन जी धी आ उन खां पुछा कजा मजलिस त मोटी वेंदे कंहिं झणक ॾींदी हूंदी न दोस्त अली शाह धी दर ते बीठी हूंदी बाबो अचे मां बाबे के दाह कर न मातम बाबो अचे हथ न बद मां नौकर आहियां मथे जो मातम कर ज़हरा जी सुन्नत आ बाबो अचे मां बाबे के दाह जा हौसलो कजा सैयद मां न पढ़ंदो आहियां जुमिलो पढ़ण त दिल अची वई आहे ओ जंहिंजे बाबे जो सर 36 शहरनि में नेज़े ते हीअं हुजे ओ बीबी दे या हुसैन दाह दे त कंहिंखे दे ॿुधंदे जुमिलो मौला बाकिर थो फरमाए बेगैरत शिमर जा कम ई बहा ज़ुल्म जो कलम खणंदो हो या बाबे सजाद खे हणंदो हो या पुफी सकीना खे हणंदो हो मुंहिंजी नंढड़ी पुफी सजाद जा हथ चुमी रोई करे चंदी सजाद कुल शिमर ला यज़रब सो के ला वजही ओ सजाद शिमर के चो हणे भली पर मुंहिंजो चेहरो ज़ख्मी थी वेण कर तुझा हथ खुलियल सुभाण हूंदे त रोंदे न
उन बेकफन खे रो, उन बेवतन खे रो, उन गरीब खे रो। या हुसैन हौसलो सैयद 4 साल जी बतूल, आखिरी रिवायत 4 साल जी बतूल। ज़मार हिकिड़ो मिंट सबुर कजा। हुकुम दिनो अली जी थी उम्मे कलसूम जी मुर्शिद ज़ादी, भली भेणा चेती जी मुर्शिद ज़ादी। बीबी चेती मां पंहिंजे भाउ हुसैन जो चेहरो ॾिसां, मुंडे आ जेको ज़िंदगी न रुनो आ, जाते बि उठ वेहन। बीबी तू यतीम ॿार गणजा, मता काथे को खुटी वने। या हुसैन, ओ मौला तुझी जवानी सलामत रखे। चवन था अस्कलान जे वेझो परवाज़ छा उठ वेठा, अञा वेठा ही न हा। बेगैरतन चोप नगारो हयो, जल्दी उठ उथारियो। उठ त उथी आ, पर हिक बीबी पोइते रहजी वई। ओ जंहिंखे अॼु बि बीबी सकीना कोठी। या हुसैन 4 कदम उठ हलिया, गरीब जो सर जंहिं नेज़े ते हो, जंहिं ज़िंदगी मातम न कयो मुड़े निहार, गरीब जो सर ज़मीन में हलियो वियो। उठन के हलान पिया बेहवान हा, ताज़ियाना खाइन पिया, चवन पिया न हलजो, बीबी रहजी वई आ। मां वेठल मातमी न ॾिठो अॼु ताईं न मिसरे ते। तू ॼाण ज़हरा जी धी जी गुरबत ॼाणे। उठ चवन पिया मरी वञजो, अॻिते न हलजो, मुर्शिद ज़ादी। या हुसैन हौसलो कर मुंहिंजा भा, हौसलो कर मुंहिंजा भा, क़यामत ताईं रोणो आहे सादा जी गुरबत खे। बीबी ज़ैनब करीब आई, कलसूम भेण भा जो सर नथो अॻिते हले, सजाद जे पुठी ते पिया था कलम सां तारीख़ लिखन। थोरो ॿार त संभाल, हिक महमल मां ईअं पढ़ां, ॿियो महमल, टियों महमल, हौसलो कर बाबा खादुम छा, चौथों महमल। हिक महमल जे करीब अची तुंहिंजी मुंहिंजी मुर्शिद ज़ादी थी चए, ज़ैनब सकीना नज़र न थी। अब्दुल्ला नाले हिकु सिपाही आ, घोड़े ते सवार थियो आ। अञा 4 कदम खयई, मुंहिंजी साइण रबाब जी आवाज़ आई, सजाद मुंहिंजी मासूमा मरी वई। या हुसैन, या हुसैन हौसलो कर सैयद, हौसलो कजा। सजाद है शिमर पियो थो वञे, अञा एतिरी ॻाल्हि पहुचणी ही। अब्दुल्ला नाले हिकिड़ो सिपाही आ, घोड़े ते सवार थियो, पोइते अखियूं बंदि करे चए थो मुर्शिद ज़ादी दुआ कजा, जेसीं ताईं मां जेरो आहियां ओ गाज़ी जी मुर्शिद ज़ादी खे ओ हथ न ला। बर्दाश्त कंदो जुमलो पढ़ा। छा ॾिठो अब्दुल्ला हीअं जो न ॾिठो आ, मुड़े निहार सैयद उम्मत माफ़ी ॾिजां, हीअं हथ ॿधल अथसि। हुसैन मौला माफ़ी ॾिजां, असां तुंहिंजे रोअण जो हक़ अदा न करे सघिया आहियूं, असां तुंहिंजे धी जे नालेन जा एहसान बि न लाहे सघिया आहियूं। मुड़े निहार जे करबला खां शाम ताईं बग़ैर नालेन जे कंडनि ते पंध कंदी रही आ। तू ॼाण अब्बास जो मौला ॼाणे, सज्जाद ॼाणे, मातम ॼाणे। अब्दुल्ला चए थो मां जो ॾिठो आ, हीअं हथ ॿधल अथसि, कॾहिं थी वञे रोई करे चेती बाबा यतीम धी अकेली, मातम करना, ओ बाबा यतीम धी अकेली, ओ बाबा मज़लूम। शिमर अॻिते वधियो आहे, अब्दुल्ला हीअं तलवार कढी आहे, तलवार कढी चए थो हथ न लाजा। चए तू त असांजो सिपाही आहे, चए मां लानत कयां उन उजरत ते जेको सैयद ज़ादी खे रोवाण में मिले। हाय वॾो को वॾेरो आहे जंहिंजी हाय न निकिती आहे। चए पियो तू त असां सां गॾिजी आयो आहे, चए पियो गॾिजी आयो हुउमि मां हाणे अब्बास जे मुर्शिद ज़ादी ॾो आहियां। चए थो हलिया आका ज़ादी तू घोड़े ते सवार थी, मां घोड़े जी वाग पकड़े पंध कयां। ॿुधंदे जुमलो, ॿुधंदे जुमलो, बीबी चेती मुंहिंजी मजबूरी आहे, बीबी चेती मुंहिंजी मजबूरी आहे। यार कोई पत्थर दिला, चए तो कहिड़ी मजबूरी आहे। बीबी चए थी मुंहिंजा हथ ॿधल आहिनि, ओ मां घोड़े ते कीअं सवार थियां, ओ मूंखे केरु सवार, ओ तू गैर सैयद आ। बीबी चए थी तू हिकिड़ो एहसान कर, तू घोड़ो हला, मां पोयों हलां थी। हलंदो रहियो घोड़ो, 4 साल जी सैयद ज़ादी ततल ज़मीन रोई करे चवंदी रही चाचा गाज़ी, ओ तुंहिंजी 4 सालनि जी ज़हरा, ओ पंध